भाई साहब प्राव खबर सिलसिला जारी खबर शेयर कर रहा फैजवा खां तरालो बरसा फैजवा जे मशहूरी पाड़े में जाहिद हुसैन बिरोई जे राइश गाह ते नामालूम माण्हू पारां चढ़ाई करण जी कोशिश कई वई। तरालो थाणे जे हद में बबलो थाणे जा पुलिस एहलकार सिविल ड्रेस में अची करे पाण खे बबलो पुलिस जा एहलकार ज़ाहिर कंदे जाहिद हुसैन बिरोई जे घर में दाख़िल थियण जी कोशिश कई वई। तंहिं दौरान घर भातिन इलाइक़े वासे मज़म्मत कई ऐं जवाबदार कार में चढ़ी फरार थी विया। वाक़े बाद इलाइक़े में खौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो आहे, जॾहिं त मुक़ामी माण्हुनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं मौसूल माण्हुनि खे गिरफ़्तार करे इलाइक़े में अमन अमान खे यकीन बणायो वञे। वाइस साहब पिरालो ब्रेकिंग न्यूज़ पिरालो बरसां फैज़वा जे मशहूरी पाड़े में जाहिद हुसैन बिरोई जी राइशगाह ते नामालूम माण्हू पारां चढ़ाई करण जी कोशिश कई वई। पिरालो थाणे जे हद में बबले थाणे जा पुलिस एहलकार सिविल ड्रेस में अची करे पाण खे बबले पुलिस एहलकार ज़ाहिर कंदे जाहिद हुसैन बिरोई जे घर में दाख़िल थियण जी कोशिश कई वई। तंहिं दौरान घर भातिन इलाइक़े वासे मज़म्मत कई, जॾहिं त जवाबदार फरार थियण में कामयाब थी विया। वाक़े बाद इलाइक़े में खौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो आहे। घरन जे मथां अटैक था कनि, ॾिसो सिविल ड्रेस में जेथो मां पुलिस वारो आहियां। ॾिसो नाज़रीन, सिविल ड्रेस में सिविल गाड़ी आई आहे, जॾहिं त ही असांजी हद जो आहे ई न। हलियो कीअं ही बि आहे गॾु हिन सां, ॾिसो बग़ैर कंहिं नंबर जे गाड़ी आई आहे। ॾिसो सिर्फ़ दादागिरी। Pirela, I will bubble ale.